इंडिया जे मशहूर बिज़नेसमैन मुकेश अंबानी जे पुट जो शादी आहे। हू पंहिंजे पुट जी शादी में दुनिया जा वॾा वॾा कारोबारी माण्हू मदऊ कया आहिनि, उन्हनि खे दावत ॾिनो आहे। हाणे हू वॾा वॾा कारोबारी माण्हू जेके घर वेठे हर सेकंड करोड़े डॉलर था कमाइनि, उहे ईंदा हिकु ॿ ॾींहुं शादीअ ते सीड़ाईंदा छो? हाणे उहो रुॻो शादीअ जो भत खाइण इंडिया कोन ईंदा, हू मुकेश अंबानी सां मीटिंग कंदा। छो त इंडिया चाइना के रिप्लेस करण वारो आहे। उन्हनि खे ख़बर आहे, मुकेश अंबानी जो बि विजन आहे त जेका बि कारोबार चाइना में थिए थो, उहो कारोबार जेको आहे सो माण्हू उतां पटे इंडिया में हणनि। हाणे ॾिसो, कारोबारी माण्हुनि में फेसबुक जो बानी आहे, नाला ॿुधो, एमेज़ॉन जो बानी आहे, माइक्रोसॉफ्ट जो बानी आहे, एप्पल आईफोन जो बानी आहे, रूथ्स चाइल्ड आहे। रूथ्स चाइल्ड जेको दुनिया जे मीडिया ई कारपोरेट वर्ल्ड जेके मल्टीनेशनल कंपनियूं आहिनि उन्हनि खे कंट्रोल करे थो। ऐं क़तर जो अमीर आहे, ॿिया बि खोड़ आहिनि। अॼु क़तर दुनिया में यानी कारोबार जो दुनिया में वॾी हैसियत रखे थो रूस ऐं यूक्रेन जे जंग खां पोइ। असां वारनि खे छॾियो बाबा, ज़मीननि जे ग़रीबनि जे ज़मीन ते कब्ज़ो कयो, ॿ फ़ौजी नौकिरी ते रखो, जीअं वणेव ॾंडो ॾियो माण्हुनि खे। साफ़िन खे जेको आहे सो एतिरा पैसा ॾियो, साफ़िन खां 25,000 26,000 सरकारी ज़मीनूं वठो। असां वारनि खे ईअं छॾियो। यादि रखिजो, जीअं अॼु इंडिया वारा असां ते खिलनि था न, बाबा हे पाकिस्तानी ईअं, सुभाणे साबित बि कंदा। असां वारनि में हाल कोन्हे, छॾेसि रुॻो ग़रीब ऐं मिसकीननि खे लथाड़ण जी।